अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू बाबा आला। बेशक अल्लाह इल्म वारो ख़बर रखण वारो आहे, इहो ई ॿुझनि ऐं ज़ाहिर खे ॼाणंदड़ आहे। अल्लाह ई सचो महबूद आहे, ॼाणो त अल्लाह ई बुलंद ऐं वॾे शान वारो आहे। बेशक अल्लाह इल्म वारो ख़बर रखण वारो आहे, इहो ई ॿुझनि ऐं ज़ाहिर खे ॼाणंदड़ आहे। अल्लाह ई सचो महबूद आहे, ॼाणो त अल्लाह ई बुलंद ऐं वॾे शान वारो आहे। संदसि रहमत मां ही बाहे त उन राति ऐं ॾींहं खे पैदा कयो, जीअं राति में सुकून हासिलु करियो ऐं ॾींहं में संदसि फज़ुल। संदसि रहमत मां ही बाहे त उन राति ऐं ॾींहं खे पैदा कयो, जीअं राति में सुकून हासिलु करियो ऐं ॾींहं में संदसि फज़ुल यानी रोज़ी तलाश करियो। अल्लाह वॾे फज़ुल वारो आहे। बेशक अल्लाह इल्म वारो ख़बर रखण वारो आहे, इहो ई ॿुझनि ऐं ज़ाहिर खे ॼाणंदड़ आहे। अल्लाह ई सचो महबूद आहे, ॼाणो त अल्लाह ई बुलंद ऐं वॾे शान वारो आहे। संदसि नेमतुनि जो शुक्र करियो, बेशक अल्लाह आकड़ कंदड़नि खे पसंदि नथो फ़रमाए। संदसि नेमतुनि जो शुक्र करियो, बेशक अल्लाह आकड़ कंदड़नि खे पसंदि नथो फ़रमाए। आसमाननि ऐं ज़मीन में संदसि अला शान आहे ऐं इहो ग़ालिब हिकमत वारो आहे। बेशक अल्लाह इल्म वारो ख़बर रखण वारो आहे, इहो ई ॿुझनि ऐं ज़ाहिर खे ॼाणंदड़ आहे। अल्लाह ई सचो महबूद आहे, ॼाणो त अल्लाह ई बुलंद ऐं वॾे शान वारो आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन असांखे पंहिंजे महिरबानीअ जो मज़ो चखाए त असीं उन ते ख़ुशि थियूं। या अल्लाह रब्बुल आलमीन असांखे पंहिंजे महिरबानीअ जो मज़ो चखाए त असीं उन ते ख़ुशि थियूं। इहो हर शइ ते ग़ालिब रहम कंदड़ आहे। बेशक अल्लाह ताला बख़्शणहार रहम कंदड़ आहे। बेशक अल्लाह इल्म वारो ख़बर रखण वारो आहे, इहो ई ॿुझनि ऐं ज़ाहिर खे ॼाणंदड़ आहे। अल्लाह ई सचो महबूद आहे, ॼाणो त अल्लाह ई बुलंद ऐं वॾे शान वारो आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अकुल दानाई ऐं इल्म अता कर, नसीब भलो भाग अता कर। या अल्लाह रब्बुल आलमीन अकुल दानाई ऐं इल्म अता कर, नसीब भलो भाग अता कर। सभु सारा अल्लाह लाइ आहे, जेको जहाननि जो पालणहार आहे। बेशक अल्लाह इल्म वारो ख़बर रखण वारो आहे, इहो ई ॿुझनि ऐं ज़ाहिर खे ॼाणंदड़ आहे। अल्लाह ई बुलंद ऐं वॾे शान वारो आहे। ॼाणो त इहो ई सचो महबूद आहे, ॼाणो त अल्लाह ई बुलंद ऐं वॾे शान वारो आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। शैतान जे शरगाह शैतानी विससनगाह पनाह घुरां तो, तूं पनाह ॾे, हिम्मत तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अल्लाह रब्बुल आलमीन अल रहमान अल रहीम, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। शैतान जे शरगाह शैतानी विससनगाह पनाह घुरां तो, तूं पनाह ॾे, हिम्मत तौफ़ीक़ अता फ़रमाए। पिठूअ जूं आसूं मेडूं पुॼाए, मतिलब नेक मक़सद हासिलु थियनि। रब रहीम अल्लाह रहीम रब करीम रहम करम कर। अल रहम अल राहिमीन, अल्लाह अल रहमान अल रहीम आहे।
बेशक अल्लाह इल्म वारो ख़बर रखण वारो आहे इहो ई ॿुझनि ऐं ज़ाहिर खे ॼाणंदड़ आहे अल्लाह ई सचो महबूद आहे ॼाणो त अल्लाह ई बुलंद ऐं वॾे शान वारो आहे